असां जेके भी नवा थिया आहियूं उन्हनि खे पंहिंजी फील्ड में पाण खे मंझराइणो पवंदो। जॾहिं असां पंहिंजे पाण खे मंझराईंदासीं तॾहिं तव्हांजो नालो जेको आहे ज़रूरु निर्वाह थींदो। नालो या उहिदो या मथे अचणु एॾो आसान न आहे। जेकॾहिं नज़ीर साहब असांजे लाइ महिनतूं कयूं आहिनि त यकीनन हुननि ओॾियूं तकलीफ़ूं बि सठियूं आहिनि जेके तव्हां डायरेक्टली या इनडायरेक्टली तव्हांखे ख़बर हूंदी या ॾिठियूं हूंदियूं। इशारो कयो त लखनि करोड़नि शदीद ज़ख़्मनि सही वञण खां पोइ बि चयो त पेरनि हलबो अञा त अॻिते। न ॿोट जा मिठा मुसाफ़िर पहाड़ पासो कंदा असां खां रणनि मां रस्ता कढी सघूं था। न ज़िलज़िला कुझु करे सघनि था। असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल नच वांगुरु नची चवनि था ऐं मोर माण्हू नची चवनि था असांजी मंज़िल असां लाइ आहे। असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी। हाणे आऊं तकरीर जे लाइ गुज़ारिश कंदुसि डॉक्टर हाकिम अली जलवानी साहब खे अचनि ऐं